प्रोग्राम टाइमलाइन से गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, 190 मिलियन पाउंड वारे रेफरेंस जो अॼु फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। एहतसाब अदालत जे जज राणा नासिर जावेद अॼु इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे ऐं उन फ़ैसिले में बानी PTI खे 14 साल ऐं बुशरा बीबी खे 10 साल जी सज़ा ॿुधाई वई आहे। बुशरा बीबी खे 7 साल जी सज़ा ॿुधाई वई आहे ऐं गॾोगॾु इमरान ख़ान ते 10 लख रुपया ॾंड पिणु मुक़ररु कयो वियो आहे। अॼु प्रॉब्लम असां इन ते ॻाल्हाईंदासीं त हीउ जेको फ़ैसिलो आयो आहे उन जा PTI जी पॉलिटिक्स ते ऐं हुकूमत ऐं PTI जे विच में के ॻाल्हियूं हलनि पियूं उन ते कहिड़ो असरु थींदो, PTI जो अॻियों लाइ अमल कहिड़ो हूंदो, इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे लाल माली साहब, पाण तहरीक इंसाफ़ जा मरकज़ी अॻवान आहिनि ऐं क़ौमी असैम्बली जा अॻूणा मेंबर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदी हीर सोऊ साहिबा, पाण पीपल्स पार्टी जी सूबाई असैम्बली जी मेंबर आहिनि ऐं वॾे वज़ीर जी एडवाइज़र आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो सुप्रीम कोर्ट बार जो अॻूणो सदर जनाब एडवोकेट यासीन आज़ाद साहब। लाल माली साहब, अवां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। फ़ैसिलो अची वियो, 3 दफ़ा फ़ैसिलो मुलतवी थियण खां पोइ नेठि अॼु एहतसाब अदालत जे जज राणा नासिर जावेद साहब इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे। PTI हाणे तमामु तर मामले कीअं पई ॾिसे? छा PTI सम्झे पई त हीउ जेको फ़ैसिलो आयो आहे उन सां हुकूमत सां जेके ॻाल्हियूं हलनि पियूं हाणे उहे असरअंदाज़ थींदियूं ऐं अॻियों लाइ अमल कहिड़ो हूंदो? लाल माली साहब सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे। जीअं हिकु दफ़ो ॿीहर असांजो राब्तो बहाल थींदो त असां उनखां PTI जो मौक़िफ़ ज़रूरु पुछंदासीं त बाज़ार इहो जेको फ़ैसिलो आयो आहे PTI जी मरकज़ी क़यादत ऐं अॼु PTI जे चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त फ़ैसिले ते का हैरत कोन पई थिए ऐं फ़ैसिले जे ख़िलाफ़ु हाई कोर्ट में वञण जो उन्हनि फ़ैसिलो त कयो आहे, पर इहे के ॻाल्हियुनि वारो मामिलो आहे उहो हाणे किथे पहुचंदो। हींअर जिन्हनि नाज़रीन मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि खे ॿुधायां त 190 मिलियन पाउंड जो जेको रेफरेंस हो उन जो अॼु फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। 3 भेरा इहो फ़ैसिलो मुलतवी थियो, उनखां पोइ नेठि अॼु एहतसाब अदालत जे जज राणा नासिर जावेद साहब अॼु इहो फ़ैसिलो ॿुधायो ऐं उन फ़ैसिले में बानी PTI खे 14 साल ऐं बुशरा बीबी खे 7 साल जी सज़ा ॿुधाई वई आहे। गॾोगॾु बानी PTI खे 10 लख रुपया ॾंड जी सज़ा पिणु ॿुधाई वई आहे ऐं बुशरा बीबी खे 5 लख रुपयनि जो ॾंड पिणु मुक़ररु कयो वियो आहे। हाणे असां ॾिसूं था त हिकु पासे PTI ऐं हुकूमत जे विच में उन्हनि जी कमेटी जे विच में ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं उन्हनि ॻाल्हियुनि में जेको गुज़िरियल ॾींहुं हुयो उन्हनि लिखत में यानी PTI जी कमेटी PTI जी क़यादत लिखत में पंहिंजा मुतालबा रखिया हुआ। उनखां पोइ तासुर इहो ॾिनो पियो वियो त हीउ ॻाल्हियुनि वारो मामिलो अञा हलंदो, छाकाणि त लिखत में घुर्ज हुई ऐं लिखत में घुर हुई ऐं लिखत में ई फ़ैसिला ॾिना विया। PTI जी क़यादत हिकु हफ़्ते जो अल्टीमेटम ॾिनो आहे हुकूमत खे त उन जेके लिखत में मुतालबा ॾिना विया आहिनि उन ते अगरि जुडिशल कमीशन जो नथो जुड़े त पोइ ॻाल्हियुनि वारो मामिलो जेको आहे उहो मुतासिर थी सघे थो पियो। हाणे अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे उहो हिकु हवाले सां हैरान कुन इन सेंस में बि आहे त 3 दफ़ा इहो केस मुलतवी थियो ऐं 3 दफ़ा मुलतवी थियण खां पोइ अॼु इहो फ़ैसिलो आयो आहे त हाणे PTI जी क़यादत जो लाइ अमल कहिड़ो हूंदो? लाल माली साहब सां असांजो राब्तो बहाल थियो आहे। लाल साहब, अवां मूंखे ॿुधो पिया? मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो? जी जी, ॿुधाइजो त अॻियों लाइ अमल कहिड़ो हूंदो, इन फ़ैसिले खे कीअं पिया ॾिसो? जी, सभ खां पहिरीं त ॾिसो, अॼु वरी जुडिशरी जी तारीख़ में कारो ॾींहुं आहे जे ॾींहुं ते चेयरमैन इमरान खान साहब ऐं बुशरा बीबी खे जेको आहे 14 ऐं 7 साल जी सज़ा ॿुधाई वई आहे। इहो असां लाइ फ़ैसिलो गैर मुतवक़ा न हो। इहो फ़ैसिलो जिते लिखियो वियो हो उतां खां अॻु में बि जारी थी चुको हो। तव्हां ॾिठो मुख़्तलिफ़ इहो कल ई जेको आहे फ़ैसिलो पंहिंजे ट्वीट ज़रिए पाकिस्तानी क़ौम खे ॿुधाए छॾियो हुयो त इहो फ़ैसिलो कीअं हूंदो। इहो 3 दफ़ा अॻु में बि इहो साॻियो फ़ैसिलो जेको आहे कयो वियो हुयो ऐं इन में जेका ॻाल्हि आहे इहा जेका अल कादर ट्रस्ट आहे उहो बुनियादी तौर ते हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे ऐं हमेशह इमरान खान जेका आहे सोशल वेलफेयर जा प्रोजेक्ट्स कया आहिनि, पोइ शौकत खानम हुजे, नमल यूनिवर्सिटी हुजे, अल कादर हुजे ऐं उन खे अहिड़े क़िस्म जी सज़ा मिलंदी रही आहे। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त जे जज इहो सज़ा ॾिनी आहे नासिर जावेद राणा, उहो बुनियादी तौर ते सुप्रीम कोर्ट 2004 में चई चुकी आहे त इहो जज हुजण जे जेका एहलियत ई माण्हू नथो रखे। हाणे बुनियादी तौर ते नैब जेका आहे करप्शन जा केसिस कंदी आहे ऐं हिन केस में तव्हां ॾिसो त न पाकिस्तान जी हुकूमत खे 1 रुपए जो नुक़सानु थियो आहे ऐं न ई इमरान खान खे 1 रुपए जो कोई फ़ाइदो थियो आहे। जी जी
लाल माली साहब सां शायदि असांजो कम्युनिकेशन जो राब्तो हिकु दफ़ो ॿीहर कटिजी वियो आहे। सिग्नल्स जी सिग्नल्स न हुजण जे करे लाल माली साहब सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे। असांखे प्रोग्राम में अॻिते वधूं था पिया ऐं लाल माली साहब सां असांजो जीअं ई राब्तो थींदो त हिकु दफ़ो ॿीहर असां हुनखे प्रोग्राम वठंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान, सूबाई असैम्बली जी मेंबर ऐं वॾे वज़ीर जी एडवाइज़र हीर सोहू साहिबा। हीर सोहू साहिबा, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी। हीर साहिबा, कीअं पिया ॾिसो अॼोके फ़ैसिले खे? 190 मिलियन पाउंड जो को रेफरेंस हो ऐं टे दफ़ा इहो फ़ैसिलो मुलतवी थियो। बिल आख़िर अॼु जज जेको आहे उहो फ़ैसिलो ॿुधायो आहे ऐं बानी PTI खे 14 साल, बुशरा बीबी खे 7 साल ऐं 10 लख रुपए जो ॾंड विधो वियो आहे। पीपल्स पार्टी इन फ़ैसिले खे कीअं पई ॾिसे? ॾिसो, असीं सम्झूं था त जेका सज़ा आई आहे ऐं उन ते को त पैसनि जो इल्ज़ाम आहे। हिकिड़ा त एलिगेशन करप्शन जो सभ खां, मां सम्झां थी त सभ खां वॾो पाकिस्तानी तारीख़ में सभ खां वॾो जेको आहे उहो एलिगेशन आहे हिन वक़्तु जेको असां थी ॾिसूं फाइनेंस जे हवाले सां 190 मिलियन जो आहे ऐं हिकिड़ो वॾो आहे उन ते ऐं हुनजी घरवारी ते लॻो आहे। सो असीं सम्झूं था PTI हिननि शयुनि खे फेस करे ऐं कोर्ट में वञे, कोर्ट में वही उहो वधीक बहितर तरीक़े सां इनखे हल करे सघे थी, ॻाल्हाए सघे थी, मौक़िफ़ रखी सघे थी ऐं कोई इहो पॉलिटिकल पार्टीज़ ते इल्ज़ाम आहे या सही आहे या कूड़ा उनजो फ़ैसिलो अदलिया करे सघे थी। हीअ एहतिसाब अदालत में आयो। ॿियो त असीं सम्झूं था त हिकिड़ी हिस्ट्री रही आहे, तमामु पॉलिटिकल पार्टीज़ ई फेस कयो आहे। शहीद राणी मोटो फेस कयो आहे, अदी फरियाल फेस कयो उन्हनि शयुनि खे। इवन आसिफ अली ज़रदारी साहिबु जेको आहे न बग़ैर के इल्ज़ाम जे 11 साल जेल में रहियो, उन शयुनि खे फेस कयो आहे। त इहे का पहिरीं दफ़ो को शइ कोन्ह थी आहे जेके चयो वियो वञे त ख़ान साहिबु कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त ख़ान साहिबु त इहो चवंदो हो त बाबा आउं करप्शन खां फ्री आहियां, आज़ादु आहियां, मूं ते को बि इल्ज़ाम न आहे, ॿिया सभु चोर आहिनि, करप्ट आहिनि। उन करप्ट आहिनि त उहो जेको आहे उहो केरु करप्ट आहे केरु चोर आहे उहो हुननि जे साम्हूं आहिनि ऐं जेको बि कोर्ट फ़ैसिलो कयो आहे असीं सम्झूं था त उहो पंहिंजे वकीलनि जे थ्रू कोर्ट में वञी प्रूफ कनि, अगरि आहिनि तॾहिं बि फेस कनि, अगरि न आहिनि त कोर्ट जे थ्रू शयुनि खे कंदा वधीक बहितर। बाक़ी हाणे अगरि मुल्क खे डिस्टेबलाइज़ करणु चाहिनि था या शुरू कंदा त असीं सम्झूं था त इहे वधीक मुल्क जे लाइ ॾुखायूं पैदा थींदियूं। ऐं हिन वक़्तु हुई ओवरऑल तव्हां ॾिसो था त मुल्क मुश्किल तरीन हालातनि मां गुज़रे थो, आम माण्हू सफ़र करे थो, बिजली कोन्हे, गैस कोन्हे, पाणी कोन्हे, रोज़गार कोन्हे, महांगाई हद खां वधीक आहे। त खोड़ सारा इशू जेके आहिनि उहो मुल्क फेस करे पियो। त बिंग पॉलिटिकल पार्टी असीं सम्झूं था त उहो अदलिया में वञनि ऐं उन्हनि खे फेस कनि, शयुनि खे जेके इल्ज़ामात आहिनि सही आहिनि त बि न आहिनि तॾहिं फेस कनि, वधीक बहितर आहे। हीर सोहू साहिबु, अवां छा पिया सम्झो त अॼोके फ़ैसिले खां पोइ जेको ॻाल्हियुनि वारो अमल शुरू आहे, मिसाल 3 राउंड थी चुका आहिनि, हाणे त लिखत में बि मुतालबा अची आहे, उहो असर अंदाज़ थींदो या अवां सम्झो पिया त हुकूमत खे जेको जुडिशल कमीशन वारो मुतालबो आहे तहरीक इंसाफ़ जो उहो उन ते जुडिशल कमीशन जोड़णु घुरिजे त जीअं ॻाल्हियुनि वारो मामिलो उहो मुतासिर न थिए? ॾिसो, असां त हिकिड़ो त 8-9 महीननि ताईं शयूं हलियूं पिए, हीउ टियों दौर शुरू थियो आहे ॻाल्हियुनि जो। ऐं तव्हां ख़ुदि ॾिठो हूंदो त हिकिड़ी स्टेटमेंट अगरि हुनजी चेयरमैन जी ईंदी आहे त हुन खां पोइ वरी जेको हुन निभानी हुनजी स्टेटमेंट ईंदी आहे त ॿिए ॾींहुं वरी ॿियनि लीडरनि जी अची वेंदी आहे। त हुनखे ख़ुदि थोरो टाइम लॻी वियो। यकीनन हाणे बाल हिननि कोर्ट गवर्नमेंट खे ॾिनो आहे त हाणे उन ते उहो डिस्कस कंदी। शीट्स ऑलरेडी स्टेटमेंट अची चुकी आहे त असां 31 जनवरी ताईं त असां वटि टाइम आहे में बि अॻियां वधी। ॿी शइ जेका हिननि हमेशह ॿियनि ते तनक़ीद कई थिए त बाबा हे सभु जेके आहिनि इस्टेब्लिशमेंट सां जेका कुलनि ते चढ़ी आया आहिनि ऐं हींअर हुकूमत फार्म 45 जेको आहिनि फार्म 47 वारा आहिनि, हीअं आहिनि हूअं आहिनि। ऐं उहो साॻी जेके आहिनि अॼु जेके कल्ह जिन खे गारियूं बि ॾिनियूं कल्ह ॾिनियूं पई ऐं अॼु उहे पाण वई मीटिंगूं करे था अचनि त बाबा पावरफुल जेके अख़्तियारात आहिनि असांखे उन्हनि सां गॾु मीटिंग करणी आहे ऐं उहे मीटिंग करे आया आहिनि। त असीं सम्झूं था त ॻाल्हियुनि जो दौरु हलंदो रहंदो। उन ते हे केतिरा सीरियस आहिनि ऐं गवर्नमेंट केतिरो सीरियस आहे उहो वक़्तु ॿुधाईंदो त छा आहे। छो त यकीननि जॾहिं हे शयूं रखंदा त पोइ गवर्नमेंट हुन ते डिस्कस कंदी। ऐं जेके हिननि 8-10-15 खनि पॉइंटूं ॾिनियूं आहिनि जंहिंमें जुडिशरी कमीशन आहे, मीडिया जे हवाले सां शयूं आहिनि, खोड़ सारी शयूं जेके हिननि रखियूं आहिनि। 9 मई जो वाक़ियो आहे, जेके हिननि पॉइंट्स ॾिनियूं आहिनि उन्हनि ते यकीननि गवर्नमेंट विहंदी, डिस्कस कंदी त बाबा कहिड़ियूं शयूं असीं करे सघूं था, कहिड़ियूं नथा कनि। गिव एंड टेक ते विहंदा, कुझु हे हटंदा कुझु हो अॻियां वधंदा त थी सघे थो शयूं बहितर थियनि। थी सघे थो त सिर्फ़ु लीडरशिप जेको हुननि जो चेयरमैन जेको आहे हुननि जो जेल में आहे
अगरि उहो उते ई वेठो आहे हे पाण में वेही सेटिंग था कनि त हुनजो वला आलम चयो हिकु दुगणो सॾिजे कि सियासत में इम्पॉसिबल खे पॉसिबल करण वारा, पॉसिबल खे इम्पॉसिबल करण वारी शयूं आहिनि। तो मे बी पॉसिबल आहे, थी न मे बी इहे जेके आहिनि ख़तमु थी वञनि ॻाल्हियूं। हीर साहब अब असां सां गॾु ई रहिजो। लाल माली साहब बि असां सां गॾु आहे। लाल माली साहब, हाणे हीर सोख साहिबा चए पई त इहो जेको अदालतुनि जो सज़ा वारो मामिलो आहे इहो को पहिरियों भेरो न आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं हुनजी हिस्ट्री आहे त उन्हनि ते सज़ाऊं थियूं आहिनि ऐं उन्हनि वरी अदालत में उनखे फेस कयो आहे। सो PTI खे बि हाणे अदालतुनि में ई फेस करणु घुरिजे। जी बिल्कुलु, ॾिसो असांजो शुरू खां ई इहो मौक़िफ़ रहियो आहे जॾहिं हुकूमत पारां या जेके धुरियूं आहिनि उन्हनि जे पारां इमरान ख़ान खे इहो ऑफर कई वई पहिरीं त मुल्क खां ॿाहिरि हलियो वञे त उन खां बि हुन इनकार कयो ऐं जॾहिं इहो चयो वियो त तव्हांखे बनी ॻाल्हि मुंतकिल कजे या KP खे मुंतकिल कजे ऐं तव्हां जेको आहे पंहिंजो सियासी सरगर्मियूं ख़तमु करे तव्हां चुप करे वियो, तॾहिं बि इमरान ख़ान उन खे रद्द कयो आहे ऐं कोर्टनि जे थ्रू पंहिंजा केस लड़ंदुसि ऐं कोर्टनि जे थ्रू ई इनशाला आज़ादी हासिल कंदुसि। तव्हां ॾिसो पहिरीं साइफर केस हुजे, इज़त केस हुजे या खणी पंहिंजो तोशाखाना केस हुजे, उहो बि जेको आहे पननि वांगुरु इहे केस जेके आहिनि उॾामी विया ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन ख़िलाफ़ का बि जेका आहे रांगडोइंग जेका ग़लति ॻाल्हि साबित उन में न थी सघी आहे। सो यकीनी तौर ते जेको आहे असीं अदालत जो रुख़ कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त असांखे फौरी तौर ते असीं सम्झूं था त हिन केस में एतिरियूं लोकनाज़ मौजूदु आहिनि, एतिरियूं ख़ामियूं मौजूदु आहिनि जो पहिरीं हेयरिंग ते उनजी जेका आहे उहा ज़मानत थी वञणु घुरिजे। तव्हां ॻाल्हियुनि जे हवाले सां असल ॻाल्हि कई त ॾिसो हिकिड़े हवाले सां उहे ॻाल्हियूं पहिरियों मरलो उन्हनि जो मुकमल थी चुको आहे ऐं हाणे जेको बहाल आहे उहो हुकूमत जी कोर्ट में आहे। हुकूमत इहो राग हलाते रही त असांखे लिखत में मुतालबा ॾिना वञनि। उहे 2 मुतालबा यानी 9 मई ऐं जेको 24 या 26 नवंबर जेको आहे उन ते अदालती इंक्वायरी जो क़याम कमीशन जो ऐं जेके सियासी कारकुन आहिनि उन्हनि जी आज़ादी, उहे 2 मुतालबा लिखत में टर्म्स एंड कंडीशन्स जेके सजेस्ट करे उन्हनि खे पेश कया विया आहिनि ऐं हाणे जेका आहे फ़ैसिलो हुकूमत खे करिणो आहे त उहो अॻियां वधणु चाहे थी या नथी चाहे। जेकॾहिं हू जुडिशियल कमीशन ठाहिण खां जेको लाराए थी या अवॉइड करे थी त पोइ इहे ॻाल्हियूं फज़ूल थी वेंदियूं, इहे ॻाल्हियूं अॻिते न वधी सघंदियूं। लिहाज़ा पाकिस्तान जी तरक़ी, पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं इहो 9 मई ऐं 26 नवंबर जी जेका डस्ट आहे उनखे सेटल करण लाइ ज़रूरी आहे त इंक्वायरी कमीशन जुड़े ऐं उहो फ़ैसिलो करे त असुल हक़ीक़तूं छा आहिनि उहो पाकिस्तान जे आवाम जे साम्हूं अचे। हीर सोख साहिबा, हाणे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु, बानी PTI जे ख़िलाफ़ु ऐं बुशरा बीबी जे ख़िलाफ़ु जेको रेफरेंस हुनजो फ़ैसिलो त अची वियो आहे, पर जेकी सियासी कारकुन हिन वक़्तु क़ैद में आहिनि, जेलुनि में आहिनि ऐं सियासी बुनियादुनि ते आहिनि, छा पीपल्स पार्टी सम्झे पई त हिन वक़्तु को बि सियासी कारकुन जेको आहे उहो इंतकाम जी कार्रवाइनि जे हवाले सां या सियासी बुनियादुनि ते जेल में न हुजणु घुरिजे ऐं उनखे आज़ादु कयो वञे? पार्टी कॾहिं बि न चाहींदी सियासी कारकुन जेको आहे उहो जेलनि में रहे ऐं सियासी कारकुन ते जेके आहे ज्यादती थियणु खपे। छो त यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वॾी तारीख़ आहे त तव्हां MRD जी तारीख़ हुजे, मार्शल आर्ट जो दौरु हुजे, जेतिरो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्कर फेस कयो आहे उहो शायदि ई कंहिं कयो हुजे। कोड़ा खाधा आहिनि, जेलनि में रहिया ऐं जेलूं उन वक़्त जूं जेलूं जेके अज़ियत भरियूं जेलूं हुयूं, हिकिड़ी खोली में वेही रहणु, डंडा ॿेड़ियूं लॻणु, इहे तमामु वॾी पीपल्स पार्टी जे वर्करनि जी तारीख़ आहे। इवन तव्हां आसिफ ज़रदारी साहिब खे ॾिसो त 11 साल सिर्फ़ु इन करे उनखे रखियो वियो त शहीद राणी जो घर वारो उन करे उनखे हिकु प्रेशर विझण जे लाइ उनखे 11 साल रखियो वियो। त असां कॾहिं बि न चाहींदासीं त को वर्कर जेको आहे उहो सियासी वर्कर जेको आहे बग़ैर के इल्ज़ाम जे कंहिंखे रखियो वञे। अगरि को वर्कर आहे ऐं बेगुनाह आहे त बिल्कुलु असांजो मुतालबो आहे ऐं असीं सां गॾु आहियूं त उन्हनि खे रिहा कयो वञे। अगरि को उन में इन्वॉल्व आहे त उहो क़ानूनी तौर ते उन्हनि खे अदलिया खे फेस करे ऐं पंहिंजो जेके बि उन ते इल्ज़ाम आहिनि उनखे फेस करे उन्हनि करे। बाक़ी असीं कॾहिं बि न चवंदासीं त को सियासी वर्कर सिर्फ़ु इन बेस ते त कहिड़ी पार्टी सां एफिलिएशन आहे ऐं उन सां ज्यादती थी वञे, उन ते तशदुद कयो वञे ऐं उन्हनि खे जेलनि में विझो, उहो क़ाबिल मुज़म्मत आहे। असीं यकीनन उन्हनि सां गॾु आहियूं त कंहिं बि सियासी कारकुन खे बग़ैर कंहिं जवाब जे अगरि जेलनि में रखियो वियो वञे त उन्हनि खे बिल्कुलु रिहा थियणु खपे। हीर सोख साहिबा, हाणे मां अव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठी चवंदुसि, तव्हां हिन ते बि कमेंट कयो त ही बानी PTI ते सज़ा वारो मामिलो पंहिंजी जाइ ते हाणे अदालत
PTI फ़ैसिलो कयो आहे त उहो हाई कोर्ट में वेंदा आहियूं, उते कहिड़ो फ़ैसिलो थो थिए उहो अदालत ई डिसाइड कंदी। पर वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जे विच में जेके इख़्तिलाफ़ हलनि पिया, वज़ीर आला ख़त बि लिखे पियो त सिंध खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे तरक़ियाती कमनि जे हवाले सां, रोड ऐं रस्तनि जे हवाले सां। वफ़ाक़ी हुकूमत वेठी अव्हां जे सहारे ते आहे ऐं साॻे वक़्त ते अव्हां 17 सालनि खां सिंध में हुकूमत पिया कयो, त अव्हां छा पिया सम्झो त सिंध सां वफ़ाक़ी हुकूमत ईअं ट्रीट कंदी ऐं अव्हां ईअं हलंदो, या अव्हां वटि को हाणे ॿियो ऑप्शन बि हूंदो? असां हिकिड़ो त यकीन कराए असां वफ़ाक़ी हुकूमत इतिहादी कोन आहियूं। हा, सपोर्ट ज़रूरु आहे वफ़ाक़ी हुकूमत खे। ऐं जेके बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी या सिंध जे हवाले सां रिजर्वेशन आहिनि उहे न सिर्फ़ु साईं मुराद शाह CM साहिबु भरपूर तरीक़े सां रखिया हूंदा, चेयरमैन बिलावल भुट्टो बि जेका आहिनि जेके फोरम आहिनि उन्हनि ते बाक़ाइदा रखियूं आहिनि शयूं न। ऐं हिन वक़्तु बि जेका रिजर्वेशन आहे तव्हांजे साम्हूं आहे त जेके असेंबली जो वॾो फोरम सभ खां वधीक हाई फोरम आहे, टूल टैक्स जे हवाले सां हुजनि, उन्हनि ते डिबेट हुजे, पाणी जे मामले ते हुजे, रिजर्वेशन हुजनि। ऐं हिन वक़्तु बि जेको नेशनल हाईवे अथॉरिटी जे हवाले सां उहो सख़्तु क्लियर मौक़िफ़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी रखिया आहिनि। पर हाणे जेके कुझु वफ़ाक़ में वेठल आहिनि जेके शायदि सिंध जे हवाले सां सिर्फ़ु चाहे हिन वक़्तु जी नून लीग जी हुकूमत हुजे, उन खां अॻु में तव्हां PTI जी हुकूमत हुजे, उन खां अॻु में ख़ाकान खान अब्बासी हुजे ऐं नवाज़ शरीफ़ हुजे, कंटिन्यू अगरि तव्हां ॾिसंदा त हुकूमत जेके बि हुकूमत आहियूं उन्हनि जी हमेशह खां सिंध जे हवाले सां इग्नोरेंस रही आहे। हिन वक़्तु बि जेके आहे उहो जेको फोरम आहे उन ते बिल्कुलु सख़्ती सां शयूं रखियूं आहिनि ऐं असीं उहे उमेद करियूं था त जेके फोरम आहिनि उन ते ॻाल्हायूं था बाबा तव्हां असीं चऊं कोन असांखे वधीक शयूं ॾियो, वधीक हिसा ॾियो, वधीक तव्हांखे फंड ॾियो, बजट ॾियो, पर जेको असांजो जेको आइनी तौर ते जेको असांजो तव्हां एलोकेशन रखो था, तव्हां मुख़्तस करियो था बजट ऐं स्कीमूं रखो था, जेके 55 स्कीमनि मंझां 6 स्कीमूं या 9 स्कीमूं सिंध जूं अचनि थियूं, अगरि उहे बि नथियूं कंप्लीट थियनि त यकीनन उन्हनि ते रिजर्वेशन वधे थी ऐं उन ते सख़्तु मौक़िफ़ रखूं था। इन खे वरी जेके असेंबली जा फ्लोर आहिनि उन्हनि खे रखियो पाए खणंदासीं त असां जेको मौक़िफ़ आहे उहो रखूं पिया ऐं रखंदा रहंदासीं। त बाबा जाती जी बि का इंतिहा हूंदी आहे हर जॻह ते सिंध सां, उहो कहिड़ी पॉलिटिकल पार्टी अचे थी, मूंखे ख़बर न आहे त छो वफ़ाक़ में शायदि कुझु अहिड़ा माण्हू अचनि जेके नथा चाहिनि, मूंखे ख़बर न आहे त हुनजी प्रायोरिटी पंजाब आहे। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, तव्हां पंजाब खे डेवलप करो था, बहितर करणु चाहियो था, पर हुन जो मक़सदु इहो कोन्हे तव्हां बलूचिस्तान ख़ैबर पख्तूनख्वा खे सिंध सां ज्यादतियूं करियो। उन्हनि खे जेको उन्हनि जो शेयर आहे ड्यू शेयर ॾियो, ड्यू रिस्पेक्ट जेको कमु आहे उहो मिलणु खपे, पर बदकिस्मती आहे ईअं थी न रहियो आहे, थिए कोन पियो। ठीकु आहे। लाल माली साहब, हाणे हिकु दफ़ो ॿीहर अचूं पिया अॼोके फ़ैसिले जे हवाले सां। अॼु लॉ मिनिस्टर इहो इल्ज़ाम मड़ियो आहे त बानी PTI जा जेके वकील आहिनि उन्हनि बि सही नमूने सां ई केस खे डिफेंड नाहिनि करे सघिया ऐं उन्हनि जूं बि खोड़ सारियूं कोताहियूं आहिनि। अव्हां सम्झो पिया त जेके वकील हुया इन केस खे ॾियण लाइ उन्हनि जी बि ख़ासि का तयारी न हुई इन मामले में? असल में ते अचण खां पहिरीं ॻाल्हियुनि जे मामले ते या सियासी आज़ाद करण जे मामले सां मूंखे हीअ साहिबा जो आवाज़ त कोन आयो, पर ॾिसो हिननि पीपुल्स पार्टी जो जेको हींअर किरदारु आहे उहो बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाने वारो आहे पंहिंजो मर्कज़ में। इहो आऊं कोन त पीपुल्स पार्टी पाण हुनजी लीडरशिप बार बार चए थी त वफ़ाक़ी हुकूमत हुनखे कंहिं ॻाल्हि में पुछे कान थी, न को बजट में पुछे थी, न को जेको आहे सिंधु दरिया मां जेके कैनाल कढिया पिया वञनि उनजे मुतलिक़ चवंदा, असांखां उहे पुछनि ई कोन था, तरक़ियाती कमु चवंदा असांखे ॾियनि ई कोन था। पोइ सम्झ में नथी अचे सिंध जो आवाम जंहिंजे ही दावा कनि था त हिननि खे वोट ॾिनो आहे त पोइ छो अहिड़ी पार्टी खे कुल्लो ॾेई खणी बीठा आहिनि जेको सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ जेको आहे कमु करे थी पई। बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कई आहे, ॾिसो मूं तव्हांखे जी पहिरीं अर्ज़ु कयो त हीउ फ़ैसिलो जज साहिब त लिखियो ई कोन्हे, असीं इहो सम्झूं था छाकाणि जज जेकॾहिं लिखनि हा त इहो हिकिड़ो ॾींहुं पहिरीं इहो जेके सहाफ़ी आहिनि उहो इन फ़ैसिले खे जेको ट्वीट न करे रहिया हुजनि त कहिड़ो फ़ैसिलो अची रहियो आहे। लिहाज़ा इहे लोअर जुडिशरी जा कुझु अरकान जेके आहिनि उन्हनि खे ही जेके ताक़तवर धुन में इस्तेमालु कनि थियूं ऐं पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला वठनि थियूं, जंहिंजे करे न सिर्फ़ु पाकिस्तान में जेको इंसाफ़ जी फराहमी खे नुक़सानु थिए थो, पर पूरी दुनिया में पाकिस्तान जो जेको आहे जेका नालो आहे उहो पुर ख़राबु थिए थो। तव्हांखे यादि हूंदो त जेको आहे कीअं इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजिस ख़त लिखी इहो जेको आहे इल्ज़ाम ॾिनो हुयो
त हुननि जे कम में मदाख़लत थिए थी, पर हुन खां कोई बि क़िस्म जो को बि इंसाफ़ न थियो। ऐं तव्हां ॾिसो सुप्रीम कोर्ट खे बि नवाज़ लीग हुकूमत जेको आहे पंहिंजो एग्ज़ीक्यूटिव जे मातहत या हुकूमत जे मातहत करण लाइ 6वीं तरमीम आंदी। ऐं हाणे तव्हां ॾिसो त उहो 6वीं तरमीम जे आणण खां बाद में हिकिड़ो सिलेक्ट जजिस आहिनि जेके हुकूमत चाहे थी त उहे आइनी मामलात ॿुधनि था। सो इहो मामिलो ईअं न आहे त को आज़म ताड़ खे बि चवणो ई छा आहे, हुननि खे इहो ई चवणो आहे। आज़म ताड़ उहो ई आहे जेके 6वीं तरमीम जो मसइलो जेको आहे उहो आख़िरी ॾींहं ते राति जो मिलियो ऐं जशन पे मनाई त मूंखे मसइलो मिली वियो आहे। त इहो जहिड़े नमूने 6वीं तरमीम जो मसइलो हिननि खे न मिलियो अहिड़ी तरह सां जेको इहो जेको फ़ैसिलो किथे लिखियो वियो जज साहब खे बि शायदि सुबुह जो ई मिलियो हुजे, पर इहो हुन खां पहिरीं जेका आहे मीडिया खे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि पहुचियो हो। वॾी महिरबानी लाल माली साहब ऐं हीर सोख साहिबा, मां ॿिन्हिनि मौज़ूअ में पाण जी वॾी महिरबानी। अॼु के अदालती फ़ैसिले ते अव्हां पीपल्स पार्टी ऐं PTI जो मौक़िफ़ ॿुधो। प्रोग्राम में अॻिते वधूं था पिया ऐं हिन जा क़ानूनी पासा कहिड़ा थींदा ऐं किथे किथे क़ानूनी लुप्स हुयूं ऐं हिन मामले में क़ानूनी चाराजोरी हाणे कहिड़ी करणु घुरिजे इहो मालूम कंदासीं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ क़ानूनदान ऐं सुप्रीम कोर्ट बार जो अॻूणो सदर जनाब एडवोकेट यासीन आज़ाद साहब। यासीन साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। यासीन आज़ाद साहब सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे हिकु दफ़ो ॿीहर। जीअं असांजो हुन सां राब्तो बहाल थींदो त असां हुनखां इहो ज़रूरु मालूम कंदासीं त हिन अॼु को जेको फ़ैसिलो आयो आहे इन जी क़ानूनी हैसियत जे हवाले सां मालूम कंदासीं। हाणे PTI वटि कहिड़ा कहिड़ा ऑप्शन्स आहिनि जिते हीअ अपील करे सघनि था पिया। अॼु जेको लॉ मिनिस्टर जेका इहा दावा कई आहे त हिन केस खे PTI जे ख़ुदि वकीलनि बि सही नमूने सां हुन जी तयारी कोन हुई ऐं उन्हनि बि सही नमूने सां हिन केस खे डिफेंड नाहिनि करे सघिया। हींअर जे नाज़रीन मूंखे ॾिसो आहे ऐं हुननि खे ॿुधाईंदो हलां त अॼु 190 मिलियन पाउंड जे रेफरेंस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे ऐं उन फ़ैसिले में बानी PTI खे 14 साल ऐं उनजी घरवारी बुशरा बीवी खे 7 साल जी सज़ा ॿुधाई वई आहे ऐं गॾोगॾु बानी PTI ते 10 लाख रुपया पिणु ॾंड विधो वियो आहे। हीउ उहो फ़ैसिलो आहे जेको 190 मिलियन पाउंड जो जंहिंजे हवाले सां रियल इस्टेट जे टाइकून जो बि ज़िक्र थिए पियो त रियल इस्टेट जे टाइकून खे बरतानियवी हुकूमत उन ते सज़ा विधी हुई ऐं उहा पैसा जेके आहे उहे पोइ वफ़ाक़ी उन वक़्त जी वफ़ाक़ी हुकूमत खे मुंतक़िल कया विया। उहे पैसा पाकिस्तान जी ख़ज़ाने में वञणु घुरिजनि हा, स्टेट खे मिलणु घुरिजनि हा, पर उहे पैसा पोइ वरी हिकिड़ो ट्रस्ट ठाहियो वियो जेके अब्दुल कादिर ट्रस्ट जो नालो ॾिनो वियो ऐं पोइ उहा यूनिवर्सिटी क़ाइमु कई वई। उहे सभु जा सभु पैसा यानी 190 मिलियन पाउंड जेको आहे उन ट्रस्ट खे ॾिना विया ऐं उन ट्रस्ट में पोइ 6 माण्हुनि जा नाला आया पे त हिकिड़ो उन वक़्त जो वज़ीर आज़म जनाब बानी PTI आहे ऐं उनजी घरवारी बुशरा बीबी आहे जेका ट्रस्ट जी फाउंडर आहे ऐं उन सां गॾोगॾु शहज़ाद अकबर साहब जेको उन वक़्त जो वफ़ाक़ी वज़ीर हो ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो उन सां गॾोगॾु ॿिया ॿ नाला ॿिया बि आहिनि। यासीन आज़ाद साहब सां असांजो राब्तो बहाल थियो आहे, उन सां मालूम कंदासीं। यासीन साहब, प्रोग्राम में खुश आमदीद सर। जी यासीन साहब, कैसे देख रहे हैं आज के फैसले को और अब कहाँ अपील की जा सकती है? ये जो लॉ मिनिस्टर साहब कह रहे हैं कि खुद PTI के वकला ने कोई ख़ास तैयारी नहीं की हुई थी, आप समझ रहे हैं कि PTI वकला की तैयारी ना होने की वजह से ये फैसला है या ये फैसला था ही क्लीन एंड नीट एंड क्लीन चिट था? सर, बात यह है कि ये बात का एक हकीकत है कि जब इंग्लैंड से ये पैसा आया जी तो वो पैसा अगर इमरान खान साहब लिफाफा खोल के कैबिनेट से अप्रूवल करके गवर्नमेंट के खजाने में डाल देते तो कोई झगड़ा ही नहीं था। जी आपने क्या किया? एक्चुअली हमारे तमाम दोस्त बात को समझने के लिए तैयार नहीं है। इस केस से पहले मलिक रियाज साहब के खिलाफ सुप्रीम कोर्ट में एक केस चल रहा था। जी केस चल रहा था, चलते चलते ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने कहा कि आपसे को इतना पैसा जमा कराना है। एक किस्म का कंप्रोमाइज हो गया। वो अकाउंट जो खोला गया था वो मलिक रियाज साहब का खोला गया था कि उन्होंने सुप्रीम कोर्ट के अकाउंट में अपने पैसे में से पैसा जमा करना है। जी राइट। अब सवाल ये पैदा होता है कि वो अमाउंट जो हुकूमत पाकिस्तान की थी, आपने मलिक रियाज के उस अकाउंट में जो सुप्रीम कोर्ट के हुक्म से खोला गया था कि मलिक रियाज ने ये पैसा जमा कराना है, आपने क्यों जमा कराया? एक बात तो ये समझने की है। अब क्या आपने क्या किया?
आपको याद होगा कि कैबिनेट में आपने वो लेटर किसी को दिखाया नहीं, उसी वक्त शेख रशीद बाहर निकला और उसने एक बयान दिया था, मैं आपकी याददाश्त के लिए रिपीट करता हूँ। जी सर। उसने कहा था जी हमें लिफाफा दिखाया गया, हमें नहीं पता कि इस लिफाफे का अंदर क्या है। अच्छा, अब जब आपने वो 190 मिलियन पैसा उस अकाउंट में जमा कर दिया जो मलक रियाज को उसकी लाइबिलिटी थी, उसने क्लियर करना था, वो किसने क्लियर कर दिया? इमरान खान साहब ने कर दिया जी। और उसके बदले में आपको अलकादा ट्रस्ट के लिए लंबी चौड़ी जमीन भी मिल गई, बाकी जो बेनिफिट थे हीरों का चार्ट क्या क्या आपको मिला, ये तो बुशरा भी जाने और उनका अल्लाह जाने कि इन्होंने क्या किया मलक साहब से लिया, ये उनको पता होगा, मुझे नहीं पता इन चीजों का। तो पहली बात यह है कि नैब के मुताबिक मिस यूज ऑफ अथॉरिटी पे केस बनता है। जी सर। यहाँ इमरान खान साहब ने विदाउट द अप्रूवल ऑफ कैबिनेट ये पैसा वो जमा किया, इस तरह उन्होंने मिस यूज ऑफ पावर्स किया, मिस यूज ऑफ अथॉरिटी किया, नैब के कानून के मुताबिक ये जुर्म बनता है। अब वो ये कहना कि जी वो पैसा वापस आ गया, मैं एक मिसाल देता हूँ आपको कि एक आदमी चोरी करता है, डाका मारता है, डाके में वो पकड़ा जाता है मुलजम और पूरी से पूरी अमाउंट रिकवर हो जाती है। तो रिकवर होने के बाद क्या उसका जुर्म खत्म हो जाएगा या उसके खिलाफ केस? बिल्कुल बिल्कुल उसके बिल्कुल खिलाफ केस चलेगा, केस चलेगा। बिल्कुल सही कह रहे हैं यासीन साहब। अब इस केस के अगला ग्राउंड क्या बन सकता है और आप क्या समझते हैं कि कितने चांसेस हैं हाई कोर्ट में, अगर अच्छे वकला हों तो जमानत मिलने के चांसेस कितने? इस बात का है कि हमारे जितने वकला बरादरी हैं जिसमें मैं भी शामिल हूँ जी, पर्सन हम जब मीडिया पे आते हैं तो बगैर जजमेंट को पढ़े ये अपनी राय का इजहार करते हैं। जी जाहिर है कि ये केस चला है, प्रोसिक्यूशन की लंबी चौड़ी एविडेंस हुई है, बिल्कुल सही, डिटेल जजमेंट भी आया। ना मैंने पढ़ा ना आपने पढ़ा, शायद आपने पढ़ा हो लेकिन मैंने अभी तक जजमेंट नहीं पढ़ा। अब इसकी रेमेडी जो आपके पास है वो ये है कि आप इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील फाइल कर सकते हैं, कोई दुनिया का कोई कानून आपको नहीं रोकता, ये आपका राइट है जी। और सिर्फ यहाँ सवाल ये पैदा होता है कि शार्ट सेंटेंस हो तो जजमेंट सस्पेंड हो जाता है, लेकिन जिस तरह 14 साल की आपको सजा हुई है जी, इसमें अमूमन जजमेंट सस्पेंड नहीं होता। ओके, अगर केस चलेगा तो डेफिनेटली उसमें टाइम लगेगा। इस अल्लाह मिनिस्टर साहब ने आज मुतालबा किया है कि पहले जो केसेस पेंडिंग है पहले उनको डिसाइड करने, नई अपीलें जो है उनको अपने नंबर के हिसाब से करें जी। लॉजिकली ये बहुत अच्छी तजवीज़ है कि बाद लोगों के 20-20 साल से केस पड़े हुए हैं और बड़ा आदमी जब आता है तो आप 6 महीने में उठा के फैसला कर देते हैं, वो गलत है। मैं उस फार्मूले से एग्री करता हूँ, लेकिन आपको नहीं करना है तो सारे केस डिस्पोज ऑफ करें, चलाएं, ठीक। लेकिन आप राइट ऑफ अपील जब आपका है जी, तो क्रिमिनल लॉ का जो बेसिक प्रिंसिपल है वो ये है कि आपने प्रोसिक्यूशन के केस के अंदर डाउट क्रिएट करना है, और डाउट जब क्रिएट होगा तो उसका बेनिफिट किसको मिलेगा, कि उसको मिलेगा। अच्छा, इनिशियल स्टेज पर आप वो डाउट क्रिएट नहीं कर सके, आपको सजा हो गई। बिल्कुल सही कह रहे हैं आप तो हाई कोर्ट चले जाएं और ये चीजें वहां जाके पॉइंट आउट करें, मुमकिन है अल्लाह करे आप हाई कोर्ट से बरी हो जाएं, और ये भी तो हो सकता है कि आपकी अपील डिसमिस हो जाए। डिसमिस होने की सूरत में आपको अपील में जाना पड़ेगा, और अगर इक्विटल का मामला आता है तो फिर गवर्नमेंट जो है वो नैब जो है वो सुप्रीम कोर्ट जा सकती है। दोनों में से एक ने सुप्रीम कोर्ट जाना ही जाना है। सुप्रीम कोर्ट का जो जजमेंट होगा वो जी। अच्छा बिल्कुल लास्ट में सर यासीन आज़ाद साहब सां असांजी लाइन कटिजी वई आहे। यासीन आज़ाद साहब इहो ॿुधाइनि पिया त हाणे हाई कोर्ट में जॾहिं इहो फ़ैसिलो अपील लाइ वेंदो उन खां पोइ ख़बर पवंदी त इन फ़ैसिले में कहिड़नि ग्राउंडनि ते ज़मानत जे लाइ घुर कई वई आहे, उन खां पोइ ॿुधाए सघिबो। बल्कि 14 साल वारी हिकु सज़ा आहे, उमूमन उहा सज़ा बरक़रार रखी वेंदी आहे। हाणे इहो फ़ैसिलो अॻियां अदालतनि में वेंदो ऐं अॻियों अदालत उन हवाले सां केतिरो टाइम थियूं वठनि ऐं कॾहिं थियूं फ़ैसिलो ॾियनि, इहो त वरी वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जो ॾियाणी थो पचे, असां मुमताज़ ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।